आबाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत NFC अवॉर्ड समेत ॿियनि मामलनि ते सिंध सां ज़्यादती करे रही आहे। सिंध में पाणी जो वॾो बहिरान आहे। केर बि सिंध जो एतिराज़ ॿुधण लाइ तयारु नाहे। कंहिं बि एहतजाज जी आड़ में मुल्क खे टोड़ण जूं ॻाल्हियूं करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो त हू योम दुआ जे ॾींहं ते सिंध जी अवाम जा थोराइता आहिनि। समूरी सिंध जी दरगाहुनि ऐं मस्जिदुनि में आलमनि दुआ कई। सभिनी खे पाणी जे बहिरान जे ख़ात्मे लाइ दुआ करणु घुरिजे। सूबाई वज़ीर चयो त पाणी जो मसइलो वधी रहियो आहे। सिंध जी मईशत तबाह थी रही आहे। गुरू ते पाणी ई न पियो पहुचे। सुहेल अनवर सियाल चयो त केर बि सिंध सूबे जो एतिराज़ ॿुधण लाइ तयारु नाहे। सिंध जी ज़राअत पोइते पइजी वई आहे। पाणी बहिरान वफ़ाक़ी हुकूमत जी नाकारा हुजण जो चिटो सबूत आहे। हुन चयो त सिंध सां मुसलसल ज़ुल्म कयो पियो वञे। बिजली ऐं गैस जी बि बदतरीन लोड शेडिंग आहे। वफ़ाक़ी हुकूमत NFC अवॉर्ड समेत ॿियनि मामलनि ते सिंध सां ज़्यादती करे रही आहे। सूबाई वज़ीर चयो त सैफुल्ला आबड़ो 180 पोलिंग स्टेशन्स मां सिर्फ़ 2 खटी सघियो, जंहिं मां संदसि मक़बूलियत ज़ाहिर थिए थी। जाली पेपर सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। मथसि केस दाख़िल कयो पियो वञे। जल्द खेसि नाअहल करार वेंदो। सुहेल अनवर सियाल चयो त नफ़रत जी सियासत खे ख़त्म कयो वियो। असां उन खे ॿीहर वधण न ॾींदासीं। बुनियाद परस्त हमेशह MQM जी सियासत जे ख़िलाफ़ हुया।